वसंदड़ मींहुं ऐं रोईंदड़ अखियुनि जो अहसासु उन्हनि खे ई थींदो आहे जिन जा घर कचा ऐं दिलियूं नाज़ुक हूंदियूं आहिनि। कुता खाईंदड़ चीनी ऐं सूअर खाईंदड़ अंग्रेज़नि अज़ीम समाज ठाहे क़ौमुनि खे अज़ीम बनायो। असां हिलाल खाई शैतानी समाज ठाहियो ऐं हैवान थी वियासीं। जंहिंजी दिलि जेतिरी नरम हूंदी आहे ज़िंदगी उन सां ओतिरी सख़्तु पेश ईंदी आहे। कुझु माण्हुनि खे लॻंदो आहे त आउं संदनि चालाकियूं न सम्झंदो आहियां, पर आउं चुप रही खेनि पंहिंजी नज़रनि खां किरंदे ॾिसंदो रहंदो आहियां। मोहबत हमेशह ख़ूबियूं ॻोल्हींदी आहे ऐं हसद हमेशह ऐब तलाश कंदो आहे। जेके पखी उॾामी न आहिनि सघंदा उहे ई घणी फड़फड़ कंदा आहिनि। ख़ानदानी बाज़ जे उॾाम जो आवाज़ु न आहे हूंदो। इहा बि हिकु ग़लती हुई त पाण खे क़ीमती किताबु सम्झियोसीं। ख़बर पोइ पई त असां के रफ़ कापी जीअं आहियूं जंहिंखे जीअं वणियो तीअं लीका पाईंदो रहियो। अगरि के नियाणीअ खे तुंहिंजे करे स्कूल वेंदड़ घटी या रस्तो बदिलाइणो पवे त सम्झी वञ त तो में ऐं कुते में को फ़र्क़ु न आहे। जेके ॿियनि खे खिलाइण जा हीला कंदा आहिनि से पंहिंजा लुड़क कंहिंखे ॾेखारे न आहिनि सघंदा। दुनिया जे हर मैदान में खटण ऐं हैरान थींदो आहे, पर अख़लाक में कॾहिं हाराइबो न आहे ऐं तकबर में कॾहिं खटिबो न आहे।